जे त नाज़रीन सिंध पुलिस वेटिंग उम्मीदवार जो अॼु सरापा एहतजाजन ज़िले शहीद बेनज़ीराबाद काज़ीमंद जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे टाका प्रेस क्लब इन वटि पहुती आहे जेके सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक चओ त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वेटिंग उम्मीदवारनि जो हिन जो छा चवणु आहे? असांजो मसइलो इहो आहे त असांखे 2.5 साल गुज़री विया आहिनि मगर असांजी दां कूक अलाए छाजे करे जेको न बाला ऑफिसर करण ताईं नथी पहुचे। इनके अलावा CM साहब जेको हूंदो अलाए न आर्डर हूंदा आहिनि उहे चवनि था त हमारे नौजवानों को नौकरियां खुद ढूंढेंगी। CM साहब असां रोडनि ते सभु जवान वेठा आहियूं, ॾिसो असां न लंगा आहियूं न लूंगड़ा आहियूं, कुझु बि न आहियूं, हटा कटा जवान आहियूं, हर शइ फिज़िकल पास कयो अथऊं, पोइ बि अलाए छो असां CM सिंध खे नज़र नथा अचूं। CM साहब जो हिकिड़ो नोटिफिकेशन आहे उनखे 7 महीना गुज़री चुका आहिनि पर पोइ बि उन ते को बि राय अमल न आहे। अलाए छाजे करे सिंध सीक्रेट में वञूं था, चवनि था हीअ जेको आहे लेटर फेक आहे, अलाए छा मसइलो आहे। महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा मञा वञनि, असांखे ऑफर लेटर ॾिना वञे। साल 2024 में उनका बावजूद असां सभु जेको आहे टेस्ट मेरिट ते क्लियर कयूं, रिटन फिज़िकल इंटरव्यू CR DVC सभु असां मेरिट ते क्लियर कया आहिनि। ख़ुदा रा असांखे हिन वेटिंग लिस्ट मां कढी असांखे ऑफर लेटर ॾिना वञनि ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। हीअ जेका नौजवान साथी असां गॾु SPD 01 में वेटिंग में 2024 गाॾी असांजो प्रोसेस हले पियो 2.5 साल थी विया आहिनि। असांजा नौजवान साथी धरणा अनुभव एहतजाज कयूं पिया, महिरबानी करे असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, वेटिंग लिस्टूं ख़तमु कयूं वञनि। सैयद मुराद अली शाह, आसिफ अली ज़लदार, बिलावल भुट्टो असांजी गुज़ारिश आई आहे, महिरबानी करे असांखे ऑर्डर ॾिना वञनि। असां 99 खां 99 खां प्लस मार्कूं असां खयूं, असांखे उन बावजूदि असांखे वेटिंग ते कयो वियो आहे। ऐं जॾहिं चयो अथनि 15,000 वेकेंसियूं नयूं उन्हनि अप्लाई कयूं आहिनि, असां जॾहिं टेस्ट सभु क्लियर कया उन जे बावजूदि असांखे वेटिंग ते करे छॾियो, असांखे केरु खणण वारो न आहे। छो त असां सिंध जा नौजवान आहियूं, असांखे केरु ॿुधण वारो न आहे। साईं मुराद अली शाह ऐं लंजार साहब सां गुज़ारिश आहे त इहा असांजी बेचैनी ख़तमु कई वञे, असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। जी चवंदा त बराए महिरबानी 10 सीटूं ख़ाली पुलिस में असांजे बराए महिरबानी नेम एडजस्ट कयो वञे। असां 8,500 वेटिंग लिस्ट ते तक़रीबन 10 खां 15,000 सीटूं ख़ाली पयूं आहिनि, बराए महिरबानी असां एडजस्ट कयो वञे। असां फिज़िकल इंटरव्यू रिटन हर शइ क्लियर कयो पोइ बि असां इंसाफ़ न आहे, छो भला असां कहिड़ो ॾोह कयो सिंध हुकूमत जो। बराए महिरबानी ख़ुदा रा असांजो बेरोज़गारी ख़तमु हुई, असांजी बेचैनी ख़तमु कयूं। टीम सां गॾु रिपोर्टर जगदीश कुमार ठाकुर, WTN काज़ीमंद।